अव्हां कॾहिं सोचियो आहे त हवाई जहाज़ जे पोयां आसमान में अछियूं लकीरूं छो ठहंदियूं आहिनि? उन लकाव खे कंडेंस्ड ट्रेल या कॉन्ट्रेल चयो वेंदो आहे। उहे अछियूं लकीरूं सिर्फ़ ऊचो उॾामंदड़ हवाई जहाज़नि जे पोयां नज़र ईंदियूं आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त उहे लकीरूं छो ठहंदियूं आहिनि? ऊचाईअ ते हवा सन्ही ऐं थधी थींदी आहे, पर जहाज़ जे इंजण मां ख़ारिज थींदड़ हवा गरम थींदी आहे। जॾहिं उहा गरम हवा ॿाहिरि ॾे थधे माहौल में दाख़िल थींदी आहे त उन में मौजूदु आबी बुख़ार थधा थी बर्फ़ में तब्दील थियण लॻंदा आहिनि ऐं आसमान में लकीरूं ठहण शुरू थी वेंदियूं आहिनि। उहो साॻियो अमल अव्हां सियारे में साहु ख़ारिज करण महिल पिणु ॾिसंदा आहियो। पर सभु कॉन्ट्रेल हिक जहिड़ा न आहिनि थींदा। के लकीरूं मेलनि ताईं पकड़ियल हुजनि थियूं त के वरी जल्द ई गुम थी वेंदियूं आहिनि। मंझंदि उहो फ़र्क़ु तव्हांखे मौसम जो अंदाज़ो लॻाइण में पिणु कमु अची सघे थो। डिघियूं लकीरूं घिमियल मौसम जी अलामत आहिनि। मक़सदु त अव्हां जे इलाइक़े में बरसाति पवण जा इम्कान आहिनि, जॾहिं त नंढियूं लकीरूं ख़ुश्क या घटि घिमियल मौसम जी अलामत आहिनि। तव्हां मां घणा दोस्त इन्हनि लकीरुनि खे जहाज़ मां ख़ारिज थींदड़ धुओं सम्झंदा हुआ? कमेंट ज़रूरु कयो।